पहिरीं शफ़ाअत जेका साबित आहे उन में इहा ॻाल्हि असांखे पंहिंजे यकीन में रखणु घुरिजे त क़यामत जो मालिक अल्लाह ताला आहे, त केर बि शफ़ाअत न कंदो मगर सिर्फ़ु उन माण्हू जी जंहिंजे बारे में अल्लाह ताला इजाज़त ॾिए त हा फलाणो इंसान या फलाणो नबी फलाणो सालिह इन जे बारे में शफ़ाअत करे। सभिनी खां पहिरियों दरवाज़ो ओॾी महिल खुलंदो जेॾीमहिल प्यारा पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह शफ़ाअत कंदा। हाणे आतिफ़ लाशारी इस्लामाबाद खां सवाल कंदा शेख जमशेद खां। शेख साहब हीउ सवाल कनि था त क़यामत जे ॾींहुं शफ़ाअत केरु केरु कंदो ऐं कंहिं कंहिंजी कंदो? शफ़ाअत जा ॿ क़िस्म आहिनि। हिकिड़ी शफ़ाअत आहे साबित जेका क़ुरान ऐं हदीस में मिले थी, ऐं ॿी शफ़ाअत आहे ग़ैर साबित जेके मनफ़ी चवंदा आहिनि, शफ़ा मनफ़ी आहे जंहिंजी को बि सबूत न आहे। पहिरीं शफ़ाअत जेका साबित आहे उन में इहा ॻाल्हि असांखे पंहिंजे यकीन में रखणु घुरिजे त क़यामत जो मालिक अल्लाह ताला आहे। सूरह फातिहा में अल्लाह फरमाए थो मालिकी यौमिद्दीन, हुन मतिलबु इहो आहे त क़यामत वारे ॾींहुं को बादशाह न हूंदो, को मालिक न हूंदो सवाइ अल्लाह रब्बुल आलमीन जे। अल्लाह ताला जी रहमत आहे पंहिंजे बाननि ते त अल्लाह रब्बुल आलमीन शिफ़ाअत बाज़ नबियनि खे या बाज़ हस्तियुनि खे अता कई आहे। उनजी वजह सिर्फ़ु इहा आहे त क़यामत वारे ॾींहुं बि उन्हनि हस्तियुनि जो एज़ाज़ बरक़रार रहे ऐं रब्बुल आलमीन उन्हनि खे एज़ाज़ ॾियणु चाहे थो। इन ॿिन्हिनि ॻाल्हियुनि ते अगरि असां गौर कयूं त अल्लाह रब्बुल आलमीन अगरि मालिक आहे शिफ़ाअत जो त अल्लाह रब्बुल आलमीन उन शिफ़ाअत जी कुझु शर्तूं बि बयानु कयूं आहिनि त कहिड़ी शर्त ते शफ़ाअत थींदी ऐं कहिड़ी शर्त ते शफ़ाअत कोन थींदी। टे क़िस्म जा शर्त आहिनि रब्बुल आलमीन जेके क़ुरान करीम में बयानु फ़रमाया आहिनि। पहिरीं ॻाल्हि जेको शिफ़ाअत कंदो अल्लाह ताला उनखे इजाज़त ॾिए, जीअं अल्लाह ताला फ़रमायो मंदल लदी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निही। नंबर ॿी, जेको शिफ़ाअत कंदो उन जे बारे में अल्लाह तबारक व ताला बि राज़ी हुजे त इहो शख़्स शिफ़ाअत कंदो। टीं ॻाल्हि त जंहिंजे बारे में शिफ़ाअत थी रही आहे उन जे बारे में बि अल्लाह ताला इजाज़त ॾिए, जंहिंजो क़ुरान करीम में ॿियो बि इरशाद आहे वला यशफ़उना इल्ला लिमन इर्तज़ा, त केर बि शिफ़ाअत न कंदो मगर सिर्फ़ु उन माण्हू जी जंहिंजे बारे में अल्लाह ताला इजाज़त ॾिए त हा फलाणो इंसान या फलाणो नबी फलाणो सालिह इन जे बारे में शिफ़ाअत करे। त हीअ टे शराइत ज़रूरी आहिनि। अगरि हीअ टे शर्त मौजूदु हूंदा त शिफ़ाअत क़बूल थींदी। अगरि हीअ टे शर्त न आहिनि, को हिकिड़ो शर्त बि अल्लाह रब्बुल आलमीन नथो मञे त हिन इंसान जे बारे में या हिन माण्हू जे बारे में केरु शिफ़ाअत करे त भले शिफ़ाअत करण वारो शिफ़ाअत कंदो, अल्लाह रब्बुल आलमीन उनखे रद्द करे थो सघे, छो त रब्बुल आलमीन मालिक आहे। इन करे ज़रूरी आहे इन ॻाल्हि खे सम्झणु त रब्बुल आलमीन जंहिंखे बि शिफ़ाअत ॾिनी आहे, ख़ासि कर प्यारा पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में शिफ़ा आमा बि आहे, शिफ़ा ख़ासा बि आहे, शिफ़ाअतुल कुबरा जेके चवंदा आहियूं। हिसाब किताब शुरू ई थींदो ओॾी महिल जंहिं महिल मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिफ़ारिश कंदा। जन्नत में सभिनी खां पहिरियों दरवाज़ो ओॾी महिल खुलंदो जेॾीमहिल प्यारा पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह शिफ़ाअत कंदा। त इहे सभु शयूं मौजूदु आहिनि, पर ॿी ॻाल्हि बि मौजूदु आहे त जंहिंजे बारे में शिफ़ाअत थी रही आहे उनखे अल्लाह ताला राज़ी थिए थो या नथो थिए, पोइ बि इंसानु मोहताज आहे अल्लाह ताला जी रिज़ा जो। अगरि हीअ टे शर्तूं नथी मुकमल थियनि, पोइ साले हुजे शहीद हुजे केर बि हुजे उनजी अल्लाह ताला शिफ़ाअत रद्द करे थो सघे। बाक़ी इन खां अलावा क़ुरान मजीद आहे, शुहदा सालिहीन ऐं मलाइका, इन्हनि जे बारे में बि ॾाढो घणो कुझु ॻाल्हाए सघूं था त इन्हनि जी बि शिफ़ाअत साबित आहे। पर हीअ टे शर्त ज़रूरी आहिनि त इंसानु ईअं न सम्झे त मुंहिंजो जंहिं ते एतिक़ाद आहे, मां जंहिंखे पंहिंजो पीर सम्झां, पंहिंजो वॾो सम्झां, जंहिंजे हथ ते मुंहिंजी बैत थियल आहे, इन जे बारे में इहो मुंहिंजी शिफ़ाअत करे वठंदो, इहो अक़ीदो जेको आहे मुनासिबु न आहे। छो त ला यशफ़उन इल्ला लिमन इर्तज़ा, केसीं ताईं शिफ़ाअत क़बूल थींदी जेसीं ताईं अल्लाह तबारक व ताला उन माण्हू जे बारे में राज़ी न थिए। वल्लाहु आलम। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।